अरबे रुपया किथां आया, कंहिंजा हुआ, केरु कढाए वियो। नवाबशाह में मुबैना तौर 1.25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग खां पोइ वफ़ाक़ी जाच इदारो FIA हरकत में अची वियो आहे। FIA पारां शुरू कयल जाच मूजिबि 2023 खां 2026 ताईं हिक निजी बैंक जे कचहरी रोड ऐं सांगड़ रोड ब्रांचनि ज़रिए 1 अरब रुपयनि खां वधीक रक़म जी शकी माली ॾे-वठि थी। जाच दौरान साम्हूं आयल इब्तिदाई ॼाण मूजिबि फराज़ अली ऐं अल शहबाज़ कमीशन एजेंट जे नाले सां हलंदड़ अकाउंटनि में वॾे पैमाने ते रक़म मुंतक़िल थी। ज़रियनि मूजिबि जाच दौरान इहो शक बि ज़ाहिर कयो वियो आहे त ॿिन्ही अकाउंट्स जा नाला अलॻि हुजण बावजूदि मुमकिन तौर उन्हनि जे पुठियां हिकु ई मरकज़ी शख़्स सरगर्म हो। जेकॾहिं इहा ॻाल्हि सही साबित थी त जाच जो रुख वधीक अहम थी सघे थो। FIA सखर ज़ोन ॿिन्ही अकाउंटनि जो 2023 खां 2026 ताईं जो मुकमल रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। इन सां गॾु बैंक जे हेड ऑफिस जे लाॻापियल अमलदारनि, एरिया मैनेजरनि ऐं ॿिन्ही ब्रांच मैनेजरनि खे बि तलब कयो वियो आहे त जीअं माली ॾे-वठि जी मुकमल जाच करे सघिजे। जाच कंदड़ ज़रियनि मूजिबि मामले में एंटी मनी लॉन्ड्रिंग ज़ाब्तनि ऐं बैंकिंग कानूननि जी मुमकिना भञकड़ियुनि जो बि जाइज़ो वरितो पियो वञे। इहो बि ॾिठो पियो वञे त छा मशकूक ट्रांज़ेक्शन जे बर वक़्त निशानदही ऐं रिपोर्टिंग कई वई हुई या न। FIA जाच दौरान इहे सवाल उथारिया आहिनि त 1.25 अरब रुपयनि जो असुलु ज़रियो छा हो? इहा रक़म कहिड़नि मक़सदनि लाइ मुंतक़िल कई वई? अकाउंटनि जा असुलु फ़ाइदो वठंदड़ केरु हुआ? छा बैंकिंग ज़ाब्तनि ते मुकमल अमल कयो वियो? छा कंहिं मुनज़्ज़म मनी लॉन्ड्रिंग नेटवर्क जा सबूत मौजूदु आहिनि? FIA बैंक खां पॉलिसियुनि, ट्रांज़ेक्शन, मॉनिटरिंग रिकॉर्ड, तंज़ीमी ढांचे ऐं लाॻापियल अमलदारनि जा बयान तलब करे वरिता आहिनि। इन्हनि दस्तावेज़नि ऐं बयाननि जी जाच खां पोइ जाच जो दाइरो वधीक वसी थी सघे थो। ज़रियनि मूजिबि जाच दौरान वधीक अहम इंकशाफ साम्हूं अचण जो इम्कान आहे, जॾहिं त मुबैना तौर मामले में मुलविस माण्हुनि बाबति बि मुख़्तलिफ़ रुखनि खां जाच जारी आहे। हिन वक़्तु जाच शुरूआती मरहले में आहे। हतमी हक़ीक़तूं जाच मुकमिल थियण ऐं क़ानूनी कार्रवाई खां पोइ ई साम्हूं ईंदियूं, जॾहिं त इन हवाले सां ख़ानगी बैंक जो बि मौक़ुफ़ अञा ताईं साम्हूं नाहे अची सघियो।